नासरीन, रेती में भी एहसास कफ़ालत प्रोग्राम सेंटर ॿीहर शुरू कयो वियो आहे। सभई औरतूं रक़म जी वसूलीअ लाइ पहुची वियूं आहिनि, जॾहिं त SOPs ते अमल न थी रहियो आहे। मुस्तहक़ औरतुनि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद ज़मा चाचड़ सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया। जी असीं मौजूद आहियूं रेती शहर के हाई स्कूल में, जिते एहसास कफ़ालत जो सेंटर जो है अज 7 महीनन का ॿीहर खुली वो है। पर इतने अवें ॾिसी रहा आहियो तो 100 की तादाद में औरतूं मौजूद आहिनि जेके ये दावों करे रहियूं आहिनि। असां सुबह का वेठा हूँ छा भुखिया उन्या, असां बीमार माण्हू दवा जा पैसो न है, असुर का वेठा हूँ था, असां के पैसा नथा मिले। सवेल दे बैठू चाह पीते भुखे उन्या से बैठू छे, अखेंदन अञा नेटवार कोनी खुलियल, अञा कोनी खुलियल, पर बैठू छे सवेल दे से भुखे कोन मिल्या ने बस ते भुख ते वेठा उन्या ते सुबह जे सवेल अची ती वेठा खुलिया ही कोन ना, अञा सुबह जा अची ती वेही रहा हूं, असां के बुधानी कोन था, असां वेठा हूं उस समय ते ट्रक दा पिया हूं। असां जा 2-3 मुतालबा आहिनि, असां जा मुतालबा मञा वञनि। ठीक है, जेडम कंहिं टाइम कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे, कंहिं टाइम बदतमीज़ी सां असां सां पेश ईंदो आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा माना कि असां ईअं असांखे चवंदो आहे जीअं असां उन्हनि जा नौकर आहियूं। जेडम जो कमु इहो हूंदो आहे मार्केट खे बणाइण विञाइण न। अखराजात वॾा आहिनि हिते, ऐं असांखे पैसा बैंक नथी ॾे हिते। जेकॾहिं असांखे बैंक पैसा ॾे, असां हलाइण लाइ तयारु आहियूं। एहसास कफ़ालत जो प्रोग्राम जो अमलो हुयो, उन जूं भी ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु हुयो त असीं कुझु ॾींहंनि खां एहतजाज ते आहियूं ऐं असांजो पुरअमन एहतजाज आहे, पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ एहतजाज आहे। कैमरामैन आफ्ताब सुमरो सां गॾु मोहम्मद ज़मान चाचड़, आवाज़ TV न्यूज़ रेती।